हाणे पाण पढ़ंदासीं सबक़ चौथे जो ॿियो जेको कवि आहे पंहिंजो प्रभु वफ़ा जा पंजकड़ा, उन जे विषय में पढ़ूं। अचो, तव्हां हिन खां अॻु सिंधी शाइरीअ जी सिफ़ूं, बैत, सलोक, रुबाइयूं पढ़ी चुका आहियो। हिन सबक़ में पंजकड़ा यानी पंजनि सिटुनि बाबति कविता पढ़ंदा, जंहिं जी शुरूआति प्रभु वफ़ा कई। पहिरीं सीट जो दोहराउ 5 सीट में कयो वेंदो आहे। वफ़ा जो पंजकड़नि जो मजमूओ आहे सुर्ख़ गुलाब, सुरहा ख्वाब। हिन सबक़ में जुदा जुदा उनवान वारा 4 पंजकड़ा ॾिजनि था। त अचो पढ़ूं प्रभु वफ़ा जा पंजकड़ा। आलमगीर इंसान, फ़क़्त मां आहियां हिकु इंसान, न हिंदू आऊं न मोमिन आऊं, न मुंहिंजो मज़हब ख़ासि न गाऊं, वतन आ मुंहिंजो सॼो जहान, फ़क़्त मां आहियां हिकु इंसान। ॿियो आहे एकवाद। जिस्म खां रूह जुदा त न आहे, जुदा कर सागर खां गहराण, चंड खां कर त जुदा चांडाण, रूह खां अलॻि ख़ुदा त न आहे, जिस्म खां रूह जुदा त न आहे। टियों पंजकड़ो पढ़ूं, जंहिंजो उनवान आहे परिपूर्ण। हुए जे परिपूर्ण तूं पाण, थियई छो जग जोड़ण जी लोड़, वरी जोड़ियई बि त हयड़ी जोड़, पसु पिया चौधारी रत छाण, हुए जे परिपूर्ण तूं पाण। चौथो पंजकड़ो आहे नाम खुमारी, चरियाई बि चित जी सारी आह, चवे को अगम अनाम अरूप, चवे को सुंदर आह स्वरूप, चवे को नाम खुमारी आह, चरियाई बि चित जी सारी आह। हाणे पढ़ंदासीं ॾुखिया लफ़्ज़। मज़हब मन धर्म, गांव मन ॻोठ, जहान मन संसार, जिस्म शरीर, गहराण गहराई, चांडाण चांडोकी, रूह आत्मा, लोड़ ख्वाहिश, पसु मन ॾिसूं, रत छाण मन रतो रत थियण, अगम मन जिते वञी न सघिजे, अनाम मन जंहिंजो को नालो न हुजे, अरूप मन जंहिंजो को रूप न हुजे, खुमारी मन नशो। हाणे पहिरें पंजकड़े जो अर्थ सम्झूं। फ़क़्त मां आहियां हिकु इंसान, न हिंदू आऊं न मोमिन आऊं, न मुंहिंजो मज़हब ख़ासि न गाऊं, वतन आ मुंहिंजो सॼो जहान, फ़क़्त मां आहियां हिकु इंसान। हिते कवीअ सचे इंसान जी सुञाणप ॼाणाई आहे। कवि चवे थो त मां रुॻो हिकु इंसान आहियां, मुंहिंजो को ख़ासि धर्म मज़हब कोन्हे, न हिंदू न मुसलमान, इहो सॼो संसार ई मुंहिंजो वतन आहे। अॼु धर्म जे नाले थींदड़ झगड़ा फ़साद ॾिसी कवि फ़क़्ति सचो इंसान बणजण जी ख़्वाहिश ॾेखारे थो। टिप्पणी आहे, असां ॾिसंदा आहियूं कंहिंखां पुछिबो तूं केरु आहीं त चवंदो गुजराती, बंगाली, हिंदू, ईसाई, मुसलमान, सिख, पर केर बि इहो न चवंदो त मां इंसान आहियां। कवि इन महदूदगीअ खां परे रही फ़क़्ति इंसान बणजण जी प्रेरणा ॾिए थो। इंसान खे धर्म, मज़हब, ज़ात, प्रांत, ॻोठ, शहर खां मथभरो थी सचो इंसान बणजणु घुरिजे त झगड़ा, फ़साद, निफ़ाक़, भेदभाव ख़तमु थी वेंदा। ॿियो पंजकड़ो आहे जिस्म खां रूह जुदा त न आह, जुदा कर सागर खां गहराण, चंड खां कर त जुदा चांडाण, रूह खां अलॻि ख़ुदा त न आह, जिस्म खां रूह जुदा त न आह। हिते आत्मा परमात्मा जी हिकिड़ाई ॼाणाई वई आहे।
कवि आत्मज्ञान जहिड़े गूढ़े नुक़्ते खे सवलनि लफ़्ज़नि में सम्झाईंदे चवे थो त शरीर खां आत्मा जुदा कोन्हे। सागर खां गहराइण खे, चंड खां चांडोखीअ खे जुदा नथो करे सघिजे, तीअं आत्मा खे परमात्मा खां अलॻि नथो करे सघिजे। टिप्पणी: असीं ॾिसंदा आहियूं त जॾहिं को माण्हू देह त्यागींदो आहे त उन जो शरीर जीअं जो तीअं हूंदो आहे, पर उन मां आत्मा जो नूरु निकिरण ते न हू अखियुनि सां ॾिसी थो सघे, न कननि सां ॿुधी ऐं न मुंहं सां ॻाल्हाए थो सघे। संदसि आत्मा परमात्मा में समाइजी थी वञे। हाणे सबक़ बाबति सुवाल। सही जवाब चूंडे ॾींगनि में लिखो। पहिरियों, प्रभु वफ़ा लिखियो आहिनि बैत, पंजकड़ा, रूबाइयूं या गज़ल। ॿियो सवाल आहे, पसु पिया खाल रत छाण, राति जो, ॾींहं जो, चौधारी बाग़ में। टियों सुवाल, कविअ पंहिंजो वतन मञियो आहे संसार खे, शहर खे, प्रांत खे या ॻोठ खे। टियों पंजकड़ो आहे, हुए जे परिपूर्ण तूं पाण, थियई छो जग जोड़ण जी लोड़, वरी जोड़ियई बि त अहिड़ी जोड़, पसु पिया चौधारी रत छाण, हुए जे परिपूर्ण तूं पाण। त हिन पंजकड़े जी माना पाण सम्झी वठूं। हिते शाइर परमात्मा खे ॾोरापो ॾींदे चवे थो त हे परमात्मा, तो अहिड़ो संसार छो रचियो जो माण्हू पाण में हिक ॿिए सां वेर भाव था रखनि। कवि चौधारी लड़ायूं झगड़ा रतो छाण ॾिसी दुखी थिए थो ऐं परमात्मा सां शिकायत कंदे ॾोरापो थो ॾिएसि त ऐ प्रभु, तूं पंहिंजो पाण में मुकमल हुए, पूर्ण हुए, पोइ तूं में कहिड़ी तृष्णा जागी जो संसार जी रचना कयई, सो बि अहिड़ो संसार जो इंसान ख़ुदगर्ज़ बणिजी लड़ायूं झगड़ा करे रतो छाण करे रहियो आहे ऐं कवि उहो ॾिसण लाइ मजबूर आहे। चौथों पंजकड़ो आहे, चरियाइप चित जी सारी आ, चवे को अगम अनाम अरूप, चवे को सुंदर आह स्वरूप, चवे को नाम खुमारी आह, चरियाप चित जी सारी आह। त हाणे हिन जो अर्थ सम्झी वठो पाण पंजकड़े जो। हिते परमात्मा जे नाले जी महिमा जी वाखाण कयल आहे। परमात्मा बाबति जुदा जुदा सोच रखंदड़ माण्हू जी मनोवृत्तीअ ते हैरान थी कवि चवे थो त इहा रुॻो चित जी चरियाइप आहे जो को प्रभुअ खे अगम, को बिना नाले वारो, को सुंदर स्वरूप वारो कोठेसि थो। कंहिंखे नाम जी खुमारी चढ़ियल आहे, हक़ीक़त में इहा नाम जी खुमारी ई आहे। हाणे सबक़ बाबति सुवाल। सही जवाब चूंडे लिखो। कविअ परमात्मा खे सॾियो आहे ज्ञानी, अज्ञानी, परिपूर्ण, अधूरो। नाम खुमारीअ जी माना आहे नाम जो नशो, ज्ञान जो नशो, प्यार जो नशो या शराब जो नशो। त हिन सबक़ मां तव्हीं छा सिखिया? हिन सबक़ जे पंजकड़नि मां तव्हीं सिखिया त सिंधी शाइरीअ में पंजकड़नि जो जुदा घाड़िटो आहे जंहिं में 5 सीटूं आहिनि। 5 सीट पहिरीअ जो दुहिराउ थींदो आहे जंहिं सां कविता वधीक असराइती बणिजे थी। इंसान खे दीन, धर्म, हिंदू, मुस्लमान जो महदूदगियूं छॾे सॼे संसार खे पंहिंजो वतन सम्झी फ़क़्ति इंसान बणिजणु घुरिजे। जीअं चंड खां चांडाण ऐं समुंड खां गहराइण जुदो कान्हे, तीअं आत्मा खां परमात्मा जुदो कोन्हे, ॿई रिल मिल आहिनि। कवि परमात्मा खे हुजत विचां ॾोरापो थो ॾिए त तूं परिपूर्ण हुए, त पोइ दुनिया जी जोड़ छो जोड़ियई जंहिं में वेर साड़ ऐं रतो छाड़ ॾिसणी थी पवे।
परमात्मा खे अगम अनाम अरूप सुंदर जहिड़नि लफ़्ज़नि सां पुकारियो वञे थो। को चवे थो नाम खुमारी आहे। कवि इनखे बि चित जी चरियाप मञे थो। इंसान जहान आऊं गाऊं गहराण चांडाण पाण छाण लोड़ जोड़ अरूप स्वरूप जहिड़ा हम काफ़िया लफ़्ज़ पंजकड़े में संगीत जो असरु ॾेखारनि था। लाइकीअ में वधारो। प्रभु वफ़ा वज़न में पुख़्तो ऐं आशावादी शाइर हो। उन ग़ज़ल नज़्म छंद कविता ते बि क़लम आज़मायो, पर ख़ासि मक़बूलियत पंजकड़नि जे करे मिलियसि। पंजकड़नि जे मजमूए ते साहित्य अकादमी इनाम मिलियसि ऐं खेसि महाराष्ट्र गौरव सम्मान सां बि नवाज़ियो वियो। संदसि जनमु 19 सेप्टेम्बर 1915 ईस्वी में पंजु देरे ॻोठ ज़िले लाड़काणा सिंध में थियो। भारत जे आज़ादीअ बैदि मुंबई अची वसियाईं। संदसि देहांत 2013 ईस्वी में थियो। हू सच ऐं सूंह जो इज़हार कंदड़ आशावादी कवि हो। सामाजिक वास्तेदारीअ खां वठी देश जा मसइला देशभक्ति प्यार परमात्मा जो वजूद वग़ैरह संदसि रचनाउनि जा मौज़ू आहिनि।